बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन, यू वाचिंग एनालिसिस रूम। आहियां लैला निसार। नाज़रीन, सब खां पहिरीं असीं डिस्कशन कंदासीं त अॼु सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान में चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जा अहम रिमार्क साम्हूं अची चुका आहिनि फैज़ाबाद धरणो नज़रसानी केस में। हू चवनि था त कमीशन खे TLP खे घुराइणु घुरिबो हुयो ऐं गॾोगॾु इहो बि चवनि था त जेकॾहिं फैज़ाबाद धरणे केस जे फ़ैसिले ते अमल दरामद कयो वञे हा त 9 मई जो वाक़ियो न थिए हा। तमामु अहम रिमार्क्स आहिनि ऐं मुहावरे ते मुहावरा ठाहे रिपोर्ट ॾेई वई। इहो चवणु आहे चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा जो। अॼु फैज़ाबाद धरणे जो जेको ही नज़रसानी केस आहे इन जी बाक़ाइदा तौर ते ॿुधणी थी आहे ऐं इन ते असीं सभ खां पहिरियों डिस्कशन कंदासीं। गॾोगॾु ॿी बि अहम तमामु ख़बरूं चऊं ऐं सुप्रीम कोर्ट में जेके ही केसिस हलनि पिया काफ़ी इंपॉर्टेंट शयूं साम्हूं आयूं आहिनि, जंहिंमें ॿी ख़बर इहा आहे त जेको सुन्नी इत्तेहाद काउंसिल वारो मामिलो आहे, तव्हांखे यकीनन यादि हूंदो त पेशावर हाई कोर्ट जेके मखसूस सीट्स आहिनि उहे सुन्नी इत्तेहाद काउंसिल खां वठी करे ॿियनि पार्टीज़ खे ॾेई छॾियूं हुयूं, जॾहिं त इहो बि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान बाक़ाइदा ऐलान करे छॾियो आहे त जेके ॿियनि खे उहे सीट्स मिलण वञियूं पियूं हाणे उहे न मिलंदियूं। यानी पेशावर हाई कोर्ट जो जेको फ़ैसिलो आहे उनखे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान मुअत्तल करे छॾियो आहे। टे तरफ़ तव्हांखे ॿी अहम ख़बर ॾींदी हलां त सिंध हुकूमत सिंध सरकार एक्शन में अची वई आहे नॉन रजिस्टर्ड कार्स जे ख़िलाफ़ ऐं बाक़ाइदा हिकु डेडलाइन ॾेई छॾी आहे। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण हीअ गुज़ारिश कई आहे शहरनि खे त 10 मई ताईं तव्हांजूं जेके नॉन रजिस्टर्ड कार्स आहिनि उन्हनि जी रजिस्ट्रेशन करायो। जेकॾहिं 10 मई खां पोइ नॉन रजिस्टर्ड कार्स रोड्स ते नज़र आयूं त पोइ उहे ज़ब्त कयूं वेंदियूं ऐं गॾोगॾु मंशियात खे वठी करे बि सिंध सरकार तमामु घणा कम करे पई ऐं तव्हांखे सां जेकॾहिं आउं कुझु डाटा शेयर कयां, सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण बि उहो शेयर कयो आहे त हिकु महीने में 1022 FIRs ऐं 1500 जे लॻभॻि जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। 236 किलो आइस ऐं 900 किलो हेरोइन मुख़्तलिफ़ कार्रवाइनि में पकड़ी वई आहे। सो इहा हिकिड़ी डेवलपमेंट आहे जेका असीं प्रोग्राम में डिस्कस कंदासीं। हिकु नॉन रजिस्टर्ड कार्स जो मामिलो जेका डेडलाइन ॾिनी वई आहे सिंध सरकार पारां, ॿिए तरफ़ ही जेको नशा आवर शयूं आहिनि या नशे वारो जेको मामिलो आहे उन हवाले सां सिंध सरकार कीअं अहम क़दम खणे पई। ऐं आख़िर में असीं डिस्कशन कंदासीं नाज़रीन त NCCA नेशनल साइबर क्राइम एजेंसी ठही चुकी आहे। यानी पहिरियों FIA साइबर क्राइम हुयो, FIA जे ज़रिए सभु साइबर क्राइम जा केसिस ॿुधा वेंदा हुया, पर हाणे हिकु नई अथॉरिटी जुड़ी चुकी आहे। सो आख़िर में डिस्कशन कंदासीं त इन नई अथॉरिटी जो ऑब्जेक्टिव छा आहे, जॾहिं ऑलरेडी मौजूदु हुई साइबर क्राइम जो जेको विंग FIA जे अंडर कमु करे पियो। हाणे हिन जो छा ऑब्जेक्टिव आहे, छो ज़रूरी आख़िर हुकूमत सम्झो त हुननि ही जेकी NCCA आहे हुनखे फॉर्मुलेट करे विधो आहे ऐं जेके बि हाणे FIA में साइबर क्राइम में जेके ऑफिसर्स कमु कनि पिया या जेके केसिस हुया उहे हाणे मुंतक़िल थी चुका आहिनि हिन नई अथॉरिटी जे तरफ़। सां मूंसां गॾु स्टूडियोज़ में मौजूदु आहिनि सीनियर सहाफ़ी तज़िया निगार मोहसिन बबर साहब। मोहसिन साहब अस्सलाम वालेकुम, वेलकम टू द शो। ऐं ॿिए तरफ़ मूंखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तज़िया निगार इमदाद सोमरो साहब। इमदाद साहब अस्सलाम वालेकुम, तव्हांखे बि भले कर चवां थी ऐं शुरूआति इमदाद साहब मुंहिंजी इजाज़त खां करे वठूं था मोहसिन साहब खां। सो मोहसिन साहब, सभ खां पहिरियों फैज़ाबाद धरणे केस जी ॿुधणी ते ॻाल्हि कंदासीं। चीफ जस्टिस साहब जा वॾा अहम रिमार्क साम्हूं आया आहिनि, व्हाट डू यू हैव टू से अबाउट इट? जी बिल्कुलु, बेसिकली इन जो नटशेल इहो आहे, इन जेका बि कमीशन जी रिपोर्ट आई आहे उनखे चीफ जस्टिस साहब काज़ी फ़ाइज़ा साहब वाज़े तौर ते चयो आहे त असां हिन खे अञा तस्दीक कोन था कयूं। सही। त इन जो मक़सदु इहो त फ़िलहालु हिन रिपोर्ट जी अहमियत जेका आहे इहो नल एंड वॉइड आहे। जेसीं ताईं हिन खे रिकग्नाइज़ नथी करे सुप्रीम कोर्ट ऐं उनखे वरी उन ते जर नथी करे, तेसि ताईं हिन कमीशन जी रिपोर्ट खे पॉसिबिलिटी इहा जेका जेके रिमार्क्स आहिनि जंहिं हिसाब सां तमामु सख़्तु रिमार्क्स चीफ जस्टिस साहब ॾिना आहिनि ऐं ट्रूली सो त उन्हनि चयो आहे त तव्हां सभु कुझु हिकिड़े माण्हू खे बचाइण लाइ करियो पिया जी ऐं कावड़ जो बाक़ाइदा कावड़ जो इज़हार थियो आहे, भरम थी आहे। हिन में हिकिड़ी अहम इहा ॻाल्हि आहे, 2-3 अहम ॻाल्हियूं चीफ जस्टिस साहब कयूं आहिनि। त हुन चयो आहे त तव्हां हुननि खे हिते घुरायो, पंजाब हुकूमत जेका आहे हुननि खे चयो तव्हां भले वञो, हुनखे इजाज़त ॾिनी, हुनखे फैसिलिटेट कयो वियो ऐं हुननि खे फैज़ाबाद ताईं पहुचण लाइ, छाकाणि सॼो पंजाब लताड़े इहो धरणो ते पहुतो हो ऐं उनखां पोइ असले जी नुमाइश थी, उते फायरिंग थी, उते 2 या 3 पुलिस वारा मारिया विया। त उहो पुरमन कीअं जलसो हो ऐं उनखां पोइ तव्हां उन्हनि माण्हुनि सां जिन माण्हू मारिया हुआ उन्हनि सां तव्हां मुआहिदा करे छॾिया ऐं उन में बि असांजे इदारनि जे माण्हुनि सहियूं कयूं। त इनखे तव्हां कीअं कमीशन जी रिपोर्ट चई सघो था त इहा जेका कमीशन जी रिपोर्ट आहे इहा बिल्कुलु ठीकु हुई ऐं कंहिंजो बि न आहे। जेको रिपोर्ट जो नतीजो आयो आहे साम्हूं उन में त हुननि बिल्कुलु सभिनी खे भरी करे छॾिया, हुनजो ऑल वेल, हीअ सभु बिल्कुलु ठीकु हो ऐं कुझु बि न थियो ऐं केरु बि ॾुआरी न आहे पाण थियो। उन खां पोइ जेको इहो ॿियो 2-3 सवाल बि कयूं त जनरल फेस खे तव्हां केतिरा दफ़ा घुरायो? जी हिकिड़ो इहो हो, पर हिकिड़ो ॿियो सवाल इहो बि हो त
त तव्हां AC कमरनि में वेही सॼी रिपोर्ट ठाही आहे, तव्हां हेॾा होॾा वेही कोन आहियो, तव्हां इन्वेस्टिगेशन ई कान कई आहे, तव्हां पुछो ई न आहे कंहिंखां। ॿी ॻाल्हि उन कई त एतिरो असलो हो ऐं क़तल थिया उनजो छा थियो। टियों सुवाल इहो आहे इन में जेको चीफ जस्टिस साहिबु कयो आहे त तव्हांखे TLP खे तव्हां छो न घुरायो इन मामले में, उन्हनि खां त पुछा कयो आहे न तव्हां छा कयो आहे। हीउ एॾो हुते तशदुद थियो, एॾो क्राइम थियो, उन खां माण्हू मुआ हुते, बम धमाका थिया, उते फायरिंग थी, उते आंसू गैस शेल हलिया, इहे सभु शयूं थियूं त तव्हां छो न हिन रिपोर्ट जेका ॾिनी आहे त ईअं त बिल्कुलु कुझु न थियो। माना ईअं माण्हुनि खे अखियुनि में मिटी विधी वई आहे त ओवरऑल कुझु थियो ई कोन हो, सभु कुझु एॾो स्मूथ एॾो बहितरीन हलियो आहे त ॼण को थियो। मां त पाण विटनेस आहियां इन फैज़ाबाद धरणे जो, मां त पाण हुते मौजूदु हुउसि ऐं मूं ॾिठो हो त उते उहो छा थियो हो ऐं असांजे साम्हूं सभु शयूं। असां हुन इलाइक़े में ई रहूं था, हुनजे पाड़े में असां रहूं पिया ऐं उते जेको आहे असां बीह न पिया सघूं, एतिरी उते आंसू गैस हलंदी हुई। आंसू गैस खे ईअं हलाईंदा हुआ, एॾा हू पुरमन माण्हू हुआ जो उते आंसू गैस हलंदी हुयूं। तंहिंजे करे इहो त जेके हुते माण्हू जिन ॾिठो, हिन खे जिन रिपोर्ट कयो ऐं सभु कुझु TV ते हलियो, इन हवाले सां और रुगो उन्हनि माण्हुनि खे घुराए न जिन इन्हनि माण्हुनि खे उते मानियूं बि फराहम कयूं, उते उन्हनि जे रिहाइश जो बंदोबस्तु बि कयो, उहो बि कमीशन उन्हनि खे घुराया। तंहिंजे करे वाकई में कमीशन जी रिपोर्ट ते त बहरहाल उन्हनि सवाल उथारे छॾिया आहिनि ऐं हुनखे तस्दीक करण लाइ सुप्रीम कोर्ट उन्हनि कावड़ जो इज़हार कयो। दाद साहब तव्हांजी तरफ़ां अचां पई, हू चवनि था जेको कमु कमीशन खे ॾिनो हुयो उहो कोन कयो, पर जेको न करण वारो हुयो हुननि उहो करे विधो आहे। सो तव्हांजी छा ऑब्जर्वेशन आहे अॼु जी ॿुधणी खे वठी करे? इहो त असांजो क़ौमी असां वटि जे इदारे जो कमु हूंदो आहे उहो कंदो कोन्हे। अॼु चीफ जस्टिस साहिबु ज़ाहिर आहे प्रॉपर हिकिड़ी शइ ते हुननि जरा बि कई आहे, सवाल बि कया आहिनि ऐं रिपोर्ट हुननि जे साम्हूं पई आहे। छाकाणि चीफ जस्टिस साहिबु पाण जॾहिं जो फ़ैसिलो कयो फैज़ाबाद धरणे जो त खोड़ हक़ाइक़ हुननि जे साम्हूं अची विया हुआ, काफ़ी सारा फैक्ट्स जेके आहिनि उन्हनि खे ॾिसी पोइ फ़ैसिलो ॾिनो जॾहिं हू नोटिस केस जी समाप्त कनि पिया। सो चीफ जस्टिस साहिबु त हुया, उन्हनि खां को का ॻाल्हि लिकल न हुई न, उन्हनि जे साम्हूं हुयूं शयूं, पर ज़ाहिर आहे कुझु कानूनी तक़ाज़ा कानूनी घुरिजूं हूंदियूं आहिनि। हाणे जेकॾहिं सुप्रीम कोर्ट डायरेक्टली को किथे केस हलाइण लाइ चए या कार्रवाई करण लाइ चए त इहो हिकिड़ो वॾो सुवाल आहे। उनजे करे उन्हनि हिकिड़ो त इहो चयो त हिन ते कानून साज़ी कई वञे, ॿियो इहो त जेके मुलविस माण्हू आहिनि उन्हनि ते उनजे ख़िलाफ़ का हुकूमत कार्रवाई करे, हुकूमत कार्रवाई न कई, चीफ जस्टिस थी आहे, उनखां पोइ हिननि वरी इहो मामिलो टेकअप कयो। हाणे जेका रिपोर्ट आई आहे उहा बिल्कुलु ठीकु पिया चवनि त ॾिसो न, अबसार आलम साहिब खे खां जो जेको बयानु वरितो वियो आहे उहो एफिडेविट ते हल्फी आहे, बयानु हल्फी आहे, यानी जेको चवंदो सचो सच कसम कुझु कोन चवंदो, उहो उन्हनि खां बयानु इहो वरितो वियो। फैज़ हमीद खे जॾहिं घुरायो वियो त उन्हनि अचण खां इनकार करे छॾियो कमेटी जे साम्हूं। उन्हनि खे चयो त सवालनामो मोकिलियो, महिरबानी करे जवाबु मोकिलियो। उन जेको जवाबु मोकिलियो उहो बि सादो जवाबु, बग़ैर के हलफ़नामे जे, बग़ैर के एफिडेविट जे, यानी एॾो वॾो जेको आहे इहो ड्रामो क़ौम सां ऐं मुल्क सां, उहो बि सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर ते ठहंदड़ कमीशन करे सुप्रीम कोर्ट जे ऑर्डर ते ठही आहिनि। सो इहो ज़ाहिर आहे हिकिड़ो खानापूरी करण जी कोशिशि कई वई ऐं बिल्कुलु ठीकु चयो चीफ जस्टिस साहिबु त हिकिड़े माण्हूअ खे क्लीन चिट ॾियण लाइ, उनखे बरी करण लाइ इहो सॼो हिकिड़ो खेल कयो वियो आहे, रचायो वियो आहे। TLP जे मेंबर जो बयान बि रिकॉर्ड न कयो वियो, इन ते बि उन्हनि कावड़ जो इज़हार कयो त आख़िर उन्हनि खे छो न घुरायो वियो, त पोइ ही कमीशन जी रिपोर्ट हाणे वरी का अॻिते जे लाइ छा आहे, व्हाट्स नेक्स्ट हाणे इमदाद साहब? त छा कमीशन जी रिपोर्ट ते चीफ जस्टिस साहब सेटिस्फाइड न आहिनि त हाणे छा थींदो? अॼु ॾिसो चीफ जस्टिस साहब मुंहिंजो ख़्याल आहे पंहिंजी माइंड ॾेई छॾियो आहे। उन्हनि जी अप्रोच चीफ जस्टिस जा जेके साथी जज साहिबान आहिनि उन्हनि त हिन जो प्रॉपर पोस्टमार्टम कयो आहे त हीउ छा पियो थिए। सो मूंखे नथो लॻे त उहे इत्मिनान कंदा, इन सां मुतमइन थींदा ऐं चवंदा ठीकु आहे रिपोर्ट बिल्कुलु ठीकु आहे, पंजाब हुकूमत जो सॼो ॾोह राणा सनावला जो फैज़ हमीद जो हथी कोन हो, ईअं न थींदो। मूंखे लॻे थो त रिपोर्ट मुस्तरद थींदी, छाकाणि त हिननि पंहिंजो पहिरियों नोटिस कया आहिनि, पहिरीं त जनरल फैज़ हमीद खे घुरायो वेंदो या TLP खां बयान रिकॉर्ड करायो वेंदो, जो मक़सदु इहो आहे। बिल्कुलु हाणे हुन खां पोइ को नओं जेको आहे चीफ जस्टिस साहिब को ऑर्डर जारी कंदा, छाकाणि त हिन में ॾिसो न हाणे फैज़ाबाद धरणो अकेलो धरणो कोन हो, उन खां पोइ बानी PTA जे दौर में बि हिकिड़ो लॉन्ग मार्च इस्लामाबाद तरफ़ वियो हुयो, उन में बि खून रेज़ी थी हुई, मूंखे यादि हुन में लाहौर में पुलिस वारनि खे मारियो वियो, शहीद कयो वियो, उन में खंदकूं खोटियूं बाक़ाइदा। सो हिकिड़ो प्रॉपर हिकिड़ी हिस्ट्री आहे हिन सॼे शयुनि जी। जॾहिं जॾहिं का अहिड़ी सूरत हाल क्रिएट करणी आहे त पोइ इन क़िस्म जे माइंडसेट जे माण्हुनि खे धरणा हणाया वेंदा रहिया आहिनि। माज़ीअ में ताहिर क़ादरी साहिब धरणो खणी विया हुआ पीपल्स पार्टी दौर में, उन खां पोइ
बानी पीटीआई धरनो खणी वियो इमरान ख़ान साहब। अच्छा, ऐं इवन 12 मई जो ज़िक्र थियो आहे, 9 मई जो ज़िक्र थियो आहे, जी जेकॾहिं तव्हां एॾा वॾा जेके सानिया थियनि था क़ौम सां, एॾियूं वॾियूं वारदातूं थियनि थियूं, जेकॾहिं उन्हनि खे सीरियस नथा वठो त पोइ 9 मई त थींदो। तो चीफ जस्टिस त बाय प्रोडक्ट चयो आहे 9 मई खे फैज़ाबाद धरने फैसले जो ते या 12 मई अमल दरामद थिया त 9 मई जो वाक़ियो बि न थिया। इन जी रिमार्क्स जी केॾी वॾी अहमियत आहे मोहसिन साहब, इन ते तव्हां कुझु कमेंट करणु चाहींदव त जेकॾहिं उन फैसले ते अमल दरामद कयो वञे, उन ते इम्प्लीमेंट थिया त पोइ 9 मई जो वाक़ियो बि पेश न अचे त इहो कहिड़े कॉन्टेक्स्ट में वञे? बिल्कुलु, हीअ ॾाढी गहरी ॻाल्हि आहे। गहरी ॻाल्हि इन सेंस आहे त जेको मां सम्झां थो, जेको मां इंटरप्रेट कयां थो, त इन फैसले तां अमल कयो हा जनरल फैज़ हमीद खे तव्हां ऐं हुन जेको बि इहो माइंड सेट आहे, पीटीआई माइंड सेट आहे फ़ौज जे हिकिड़े हिसे में, उनखे तव्हां गिरफ़्तारियूं करियो हा या उनजे ख़िलाफ़ु एक्शन कयो हा त इहो सॼो माइंड सेट ई फ़ौज में निकिरी वञे हा ऐं फ़ौज असांजो जेको सिस्टम आहे सॼो उहो पाक थी वञे हा इन सियासी पर इंतिशारी माइंड सेट खां। ऐं जॾहिं पाक थी वञे हा त पोइ 9 मई न थिए हा। इन करे 9 मई थियो जो उहे माण्हू उते मौजूदु हुआ आहे, उन्हनि सॼो इतलात ॾिनियूं पिए, पंहिंजे घरनि में अचणु ॾिनो पिए ऐं फैसिलिटेट फुली कयो पिए इंफॉर्मेशन सां, ॿियनि शयुनि सां। तंहिंजे करे मां सम्झां थो जनरल साहब फ़ाइज़ साहब जो इहा स्टेटमेंट वॾी अहमियत रखे थी। पर हिकिड़ी ॻाल्हि, हिकिड़ो सुवालु इहो आहे, ऐं उहो इमदाद बि मां होपफुली हिनखे रिस्पॉन्ड करे अञा बहितर तरीक़े सां करे सघे थो। त हिन जो मक़सदु आहे त जेकर जनरल फैज़ हमीद खे बचाइण जी कोशिशूं थियनि पियूं, पोइ त हीउ सॼो जो मक़सदु आहे, जेका मां पहिरीं ॾींहं खां ॻाल्हि कयां पियो त हीउ पीटीआई जूं डीलूं वग़ैरह हीअ सभु डील कन्फर्म आहिनि। फैज़ हमीद खे बचायो वञे पियो, पीटीआई खे सहूलियत मिले पई, उन्हनि जे बानी खे जेल में ज़बरदस्त वीआईपी प्रोटोकॉल मिले पियो, ॻाल्हियूं बि थियनि पियूं, हुकूमत बि केपी जी ॾिनी वई आहे। चीफ जस्टिस जे रिमार्क्स खां पोइ कमीशन जी रिपोर्ट जी का अहमियत न रही आहे? क्लीन चिट जेका जनरल फैज़ हमीद खे चीफ मिली जस्टिस साहब वरी ऑर्डर कंदो, हिनखे रिव्यू कयो या अहिड़े क़िस्म जो फ़ैसिलो ईंदो, असां हिन रद्द कयूं था, तव्हां फलाणे माण्हुनि जा बयान रिकॉर्ड करायो ऐं फलाणे सवालनि जो जवाबु ॾियो। उहो उन सां बि उन कमीशन खे थोरो पुश बैक ईंदो ऐं थींदी। पर बहरहाल फैज़ हमीद खे क्लीन चिट ॾियण लाइ ज़रूरु कोशिशि कंदा। जेकॾहिं सॼो इहो सिस्टम असांजे मुल्क जो अहिड़े क़िस्म जे माण्हुनि खे क्लीन चिट ॾियण लाइ सॼो सिस्टम ठाहिनि था, ऐं जेको कणक जो स्कैंडल आहे उन में बि काफ़ी माण्हू इन जा इन्वॉल्व आहिनि, उन्हनि खे बि क्लीन चिट जेकॾहिं ॾियनि था, हुनजी रिपोर्ट अॼु सुभाणे अची वेंदी, त पोइ मतिलबु का बि तब्दीली न आहे आई। पोइ त इहो सिलसिलो ईअं हलंदो, इहे साॻिया माण्हू जेके ॾोह कनि था, जेके रियासत सां ज़ुल्म कनि था, हिन मुल्क जे आवाम सां कनि था, हिन मुल्क जे इदारनि खे, असांजी फ़ौज खे, असांजी फ़ौज जे इदारनि खे बदनाम कनि था, उनजो अब्यूज़ कनि था, पावर जो पंहिंजो उन्हनि खे इस्तेमालु कंदे उहे पंहिंजा सियासी पंहिंजी दौलत बि ठाहिनि था। त मूंखे ॿुधायो त चीफ जस्टिस हिकिड़ो अकेलो छा कंदो? मुंहिंजो सुवालु आहे इहो, त छा उहो इहो करे सघंदो सभु कुझु? सवाल बि करे, इम्प्लीमेंट जा हुकुम बि जारी करे छॾे, इम्प्लीमेंट करे कंदो। अच्छा, अॻिते वधूं था प्रोग्राम में। सुन्नी इतिहाद काउंसिल जे मख़सूस सीट्स वारो इमदाद साहब बि वधीक पेचीदा थींदो वञे पियो, छो त सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान हाणे त पेशावर हाई कोर्ट वारो जेको फ़ैसिलो हुयो उनखे बि रद्द करे छॾियो आहे, मुअत्तल करे छॾियो आहे बाक़ाइदा तौर ते। त ही कॉम्प्लिकेट थी पियो आहे वधीक, या तव्हां सम्झो पिया त सुप्रीम कोर्ट हिन में इनखे अञा मुअत्तल करे हीउ मामिलो अञा वधीक क्लियर थियणु वञे पियो? ये तो हिकिड़ो उबरी डिसीजन आहे न, अञा त उहा अपील जेका आहे उहा समात लाइ मंज़ूर थी आहे, उनजे करे जेको पेशावर हाई कोर्ट जो फ़ैसिलो आहे उहो सुप्रीम कोर्ट मुअत्तल कयो आहे। इन्हनि मेंबरनि खे टेक्निकली सुप्रीम कोर्ट मुअत्तल करे छॾियो आहे, त कंहिं क़िस्म जो वोट जेको आहे उहो कास्ट के आइनी तरमीम लाइ, के कानूनी के मसवदे लाइ, या के बजट वग़ैरह लाइ, जेतिरे ताईं फ़ैसिलो थिए। अच्छा, हाणे इन में इन जो पॉलिटिकल जेके आहिनि उनजी इम्प्लिकेशन्स उहे वधीक आहिनि लीगल खां, छाकाणि त सुप्रीम कोर्ट इहो लार्जर बेंच खे इहो मामिलो ॿुधणो आहे। 5 रुकनी बेंच तो 7 रुकनी बेंच है, तो छाकाणि त इहो प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट में तय कयो आहे त जेको बि आइनी मामिलो हो या 184(3) तहत जेके मामला ईंदा मफ़ाद आमा जा या आइनी मामिलो जेको हूंदो उहो लार्जर बेंच ॿुधंदो। लार्जर बेंच घटि में घटि 5 जज ते ॿधल हूंदो। सो हाणे उहो लार्जर बेंच ठहंदो, 5 थो ठहे, 7 थो ठहे, उन खां पोइ ख़बर पवंदी त इहो जेको फ़ैसिलो अॼु आयो आहे, जेको बुरी फ़ैसिलो आहे, इहो फ़ैसिलो जेको आहे अपहोल्ड रहे थो, या सुप्रीम कोर्ट जॾहिं लार्जर बेंच वेंदी त उहा सुप्रीम कोर्ट जो उन फ़ैसिले खे बरक़रार रखंदी जेको फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट कयो हुयो पीटीआई खे बैट जो निशान न ॾेई। सो उन खां पोइ ज़ाहिर हीउ सॼो उनजे असर में आयो आहे न, उनजे नतीजे में आयो आहे त पीटीआई ज़ाहिर हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी न इलेक्शन न आहे, ॿियो उन्हनि वटि निशान कोन हुयो। उन खां पोइ उन्हनि हिकिड़ी अहिड़ी पॉलिटिकल पार्टी खे जॉइन कयो जेका पॉलिटिकल पार्टी पाण चूंड विढ़ी ई कोन, हिकिड़ो मेंबर बि हुनजो चुको आहे उहो न इलेक्ट छो न हुननि चूंड विढ़ी वञी इतिहाद काउंसिल। सो इहो सॼो अञा अॻिते वेंदो, पर सियासी तौर ते ज़ाहिर तहरीक इंसाफ़ खे इन जो वॾो
फ़ाइदो पियो आहे बिल्कुलु। ऐं तहरीक इंसाफ़ जेतिरे ते हक़ी फ़ैसिलो थिए थो इन सां खेॾण जी कोशिशि ऐं पीटीआई खे खेॾणु अचे बि थो उनजे करे पीटीआई बहितर अंदाज़ में इन सां खेॾंदी ऐं जीअं मूंखे यादि हूंदो त 2 ॾींहं अॻु हिकिड़ी ख़बर आई त अनवर उल काकड़ जी ऐं हनीफ़ अब्बासी जी झड़प थी जी हुन में काकड़ होटल चयो में। त जेकर कंदो त पोइ फॉर्म 47 जो ज़िक्र ईंदो पोइ मोहन ॾेखारण जे क़ाबिल कोन थींदो त उनखे बि पीटीआई पंहिंजे हक़ में गवाही तौर ते वरितो आहे सो हिन फैसले खे बि तव्हां हुनजे हक़ में थोरो इंडिकेट करे पियो त यानी पीटीआई तमामु घणो फ़ाइदो हासिल करण जी हिन में भरपूर कोशिशि कंदी। आहे जेतिरे ते फ़ैसिलो अचे उन वक़्तु हुनखे पीटीआई इस्तेमालु कंदी वञे। सो पीटीआई विल प्ले विद इट। अच्छा जी मोहसिन साहब तव्हां बि सम्झो पिया त पीटीआई हिन सां खेॾण जी कोशिशि कंदी ऐं थोरो घणो इंडिकेट ज़रूरु करे पियो त हुननि जे पासे में उन्हनि जे फेवर में ॻाल्हि वञे पई ऐं अॻिते जी छा उन्हनि जी स्ट्रैटेजी आहे अंदरूनी इख़्तिलाफ़ात जे बारे में बि तमामु घणियूं ख़बरूं सर्कुलेट कनि पियूं कुझु ॾींहं अॻु में पीएससी जे लाइ हुननि शेर अफ़ज़ल मरवत जो नालो फाइनलाइज़ कयो हुयो हाणे अॼु कंहिं ॿिए जो नालो साम्हूं अची वियो आहे त हले आख़िर छा पियो हिकु तरफ़ ही फ़ैसिलो ऐं ॿिए तरफ़ पीटीआई जे अंदरि इख़्तिलाफ़। हिन मुल्क में इमरान ख़ान डिक्लेयर्ड फेल्ड प्रोजेक्ट आहे उन खां पोइ अनवर अल काकड़ हिकिड़ो डिक्लेयर्ड फेल्ड प्रोजेक्ट आहे। इहे सभु प्रोजेक्ट्स आहिनि इहे प्रोजेक्ट फेल थिया आहिनि। अच्छा हिननि मुल्क खे फ़ाइदो नाहे ॾिनो जेके बि हिन जा आर्किटेक्ट्स हुआ जिन बि इहे प्रोजेक्ट्स ठाहे हिन मुल्क खे तबाह बर्बाद कयो आहे ऐं हिन निगरान हुकूमत तबाह करे छॾियो हिन मुल्क खे। आख़िरी जेके चइबो आहे त लास्ट नेल इन द कॉफिन उहो काकड़ साहब कई आहे ऐं हुन जेके जेके फ़ैसिला कया आहिनि सभु साम्हूं अचनि पिया आस्ते आस्ते उहो हाणे बचाइण जी ज़ाहिर आहे हाणे पीडीएम गवर्नमेंट हा जी हा पीडीएम गवर्नमेंट ज़ाहिर हुनखे बचाइण जी कोशिशि कंदी जीअं जनरल फैज़ हमीद खे बचाइनि पिया त जनरल फैज़ हमीद इमरान ख़ान प्रोजेक्ट जनरल फैज़ हमीद प्रोजेक्ट काकड़ प्रोजेक्ट ही सभु फेल प्रोजेक्ट हाणे सॼो मामिलो सॼी ज़िम्मेवारी जेका आहे कोर्टनि जे मथां लॻाई वञे पई त हू असांखे कहिड़े तरीक़े सां कढनि। हू जेकॾहिं इमरान ख़ान खे या उनजे सॼे फेल्ड प्रोजेक्ट खे पाण बि चाहे थी न सुप्रीम कोर्ट इंटरवीन करे इंटरवीन जुडिशियल कमीशन जो मसलो आहे त इंटरवीन इन करे जो हुननि खे तव्हां ख़बर आहे हू चवंदा आहिनि त जेको फ़ैसिलो असांजे हक़ में ईंदो उहो ठीकु बाक़ी जेको असांजे हक़ में फ़ैसिलो न आयो उहो असांजे ख़िलाफ़ माना उहो असांजे ख़िलाफ़ आहे असांजा वारो ज़ुल्म थी वियो आहे हाराईंदा त चवंदा ज़ुल्म थी वियो आहे। मखसूस सीट से मोहसिन साहब इमदाद साहब अञा तव्हां असां कुझु डिस्कशन करिणो आहे पर हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदासीं छो त अॼु जेको ही मुअतल कयो वियो आहे फ़ैसिलो ते अञा कुझु ॿिया सवाल अचनि था जेके ऑलरेडी सीट्स विरहायल आहिनि। अॼु बाक़ाइदा हिकिड़ो सवाल बि कयो वियो त छा उहे ॿीहर विरहाए सघजनि थियूं ऐं पोइ वधीक कुझु ॿियनि टॉपिक ते बि डिस्कशन कयूं था। हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ हाज़िर थियूं था। वेलकम बैक नाज़रीन ब्रेक खां अॻु में असीं डिस्कशन करे रहिया हुआसीं सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे मखसूस सीट्स वारे मामले ते इमदाद साहब जो हुन ते फाइनल कॉमेंट वठणु चाहींदुसि। इमदाद साहब ही जेको मखसूस सीट्स वारो मामलो आहे हिन ते अॼु जॾहिं ही ॿुधणी थिए पई वधीक ख़ैर ही 3 जून ताईं मुलतवी थी वियो आहे ऐं जस्टिस मंसूर अली शाह साहब बि सवाल कनि पिया त ही छा विरहायल जेके सीट्स आहिनि उहे ॿीहर विरहाए सघजनि थियूं ऐं ॿियो त ही मखसूस सीटुनि लाइ विरहायूं वयूं त हाउस पूरो थिए त इन में ग़लती किथे आहे त छा तव्हां वाकई में सम्झो पिया त पीटीआई सां खेॾंदी प्ले कंदी ऐं आख़िरी कॉन्क्लूड कीअं थींदो मामिलो ऐं तव्हां ॾे अचण खां अॻु में मूंसां गॾु हिन वक़्तु टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि अहमद चिनाई साहब साइबर सिक्योरिटी एक्सपर्ट आहिनि उन्हनि सां भी असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। अस्सलाम वालेकुम सर आपका बहुत शुक्रिया टाइम देने का। आपकी तरफ मैं थोड़ी देर में आती हूँ जस्ट फाइनल कॉमेंट ले लूँ इस टॉपिक पे तो देन विल बी टॉकिंग अबाउट एनसीसीआई। जी इमदाद साहब ॾिसो हाणे इहो पाण सुप्रीम कोर्ट साम्हूं बि सवाल आहे त इहे सीटूं जेकॾहिं फर्ज़ कयो सुप्रीम कोर्ट उहो फ़ैसिलो कलदम करे थी ऐं डिसीट करे थी सभिनी मखसूस सीटुनि वारे जेके सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे हिसे जूं ॿियनि जमातुनि खे मिलियूं आहिनि त पोइ उहे ॿियनि पॉलिटिकल पार्टीज़ खे मिली सघनि थियूं या नथियूं मिली सघनि इहो सवाल सुप्रीम कोर्ट जो बि आहे। पर मुंहिंजो ख़्यालु आहे त जेकॾहिं सुप्रीम कोर्ट इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले खे ऐं पेशावर हाई कोर्ट जे फ़ैसिले खे कलदम करे थी त पोइ उहो बिल्कुलु इहो थी सघे थो छाकाणि त इहो थींदो रहियो आहे त हिकिड़ो मेंबर नोटिफाई थींदो आहे ऐं अदालत में मामिलो वेंदो आहे उहो केस खटे ईंदो आहे त जंहिंखे नोटिफाई कयो वेंदो आहे उनखे डीनोटिफाई कयो वेंदो आहे। इहो त पोइ थी सघे थो जेकॾहिं अदालत जी ऑर्डर करे थी त भई सुन्नी इत्तेहाद काउंसिल या पीटीआई जो इहो राइट आहे बेशक उन्हनि निशान ते चूंड विढ़ी आहे नाहे विढ़ी त पोइ ज़ाहिर आहे उहे सीटूं हिननि खां पंहिंजो खसी वेंदियूं ऐं वापसि सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे मिली वेंदियूं उहे। पर उन सूरत में हिकिड़ी शइ थींदी त जेका 2/3 मेजोरिटी आहे ऐं जेके आइनी तरमीमूं आहिनि उहा ई हुकूमत न करे सघंदी उनमें उनखे मुश्किल पेश थींदी जीअं चीफ जस्टिस जी मुद्दत वारो मामिलो
ज़ेर बहस आहे, उन्हनि जी मुदत जेका आहे उहा 3 साल कई वञे, जजिस जो जेको तकररी जो मामलो आहे उन ते आइनी तरमीम कई वञे, या जजिस जी जेका उमिरि आहे रिटायरमेंट जी हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट जी उन्हनि में इज़ाफ़ो कयो वञे, या ॿी का बि आइनी तरमीम। तो जेकॾहिं इहो फ़ैसिलो अचे थो त इहे सीटूं जेके मुस्लिम लीग नून पीपल्स पार्टी या JUI या ॿियनि जमातुनि खे ग़लति मिलियूं आहिनि, इहे वापसि वञणु खपनि सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे, या इवन जेकॾहिं सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे वापसि न बि मिलनि थियूं, हिननि खां खसिजी वञनि थियूं, तॾहिं बि जेको हुकूमत खे आइनी तरमीमुनि वारो जो हुकूमत जो जेका स्ट्रेंथ आहे उहा हुकूमत वटि न रहंदी। ठीकु आहे, तव्हांजो कॉमेंट अची वियो। प्रोग्राम में अॻिते वधूं था। अहमद चनाय साहब बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। नाज़रीन, साइबर क्राइम नई साइबर क्राइम अथॉरिटी जुड़ी चुकी आहे, जंहिंजो नालो आहे नेशनल साइबर क्राइम इन्वेस्टिगेशन एजेंसी। इन खां पहिरियों FIA साइबर क्राइम हो, हाणे उहो रिप्लेस थी चुकी आहे, ख़तमु थी चुकी आहे। ऐं जेके FIA साइबर क्राइम में ऑफिसर्स कमु कनि पिया, जेके केसिस हलनि पिया, जेके डॉक्यूमेंट्स हुया, हाणे उहे मुंतक़िल थी विया आहिनि नेशनल साइबर क्राइम इन्वेस्टिगेशन एजेंसी में। सो अहमद चनाय साहब खां असीं समझंदासीं त आखिर NCCIA जो ऑब्जेक्टिव क्या है। तो सर आप ही के पास में आना चाहूंगी, ये जो नेशनल साइबर क्राइम इन्वेस्टिगेशन एजेंसी बनी, इसकी ज़रूरत क्या थी और अभी इसका क्या ऑब्जेक्टिव होगा? और FIA साइबर क्राइम की कोई अहमियत नहीं है, अभी वो बाकायदा तौर पे ख़त्म हो चुकी है। जी अहमद साहब, आवाज़ आ रही है आपको? की जगह पर ये नेशनल साइबर क्राइम एजेंसी बनी है, और नेशनल साइबर क्राइम एजेंसी को वही तमाम पावर्स और वही तमाम इख्तियारात हासिल होंगे जो FIA के साइबर क्राइम को थे। तो इसका मतलब है कि इसका नाम तब्दील करके इसकी अथॉरिटी अलग बना दी गई है, और मैं समझता हूँ कि ये अच्छा इक़दाम है। देखिए, दुनिया सारी इस वक्त जो है वो डिजिटलाइज हो रही है, और हर कोई जो है वो साइबर स्पेस में जा रहा है। तो साइबर स्पेस की जो क्राइम्स हैं उनकी हैंडलिंग के लिए एक पर्टिकुलर अटेंशन की जरूरत है। इसको आप जो है वो दूसरे जो FIA क्राइम्स हैं उसके साथ नहीं चला सकते, बल्कि मैं समझता हूँ कि इसको अलग से जो है वो इसकी अथॉरिटी हो, और अलग से अथॉरिटी अब बना दी गई है। तो शायद हम बेहतर अंदाज में जो साइबर क्राइम्स हैं, साइबर क्राइम की वायलेशन, साइबर की वायलेशन भी है, प्राइवेसी का इंट्रूजन भी है, लोगों पे गलत जो है वो इल्जामात साइबर मटीरियल के जरिए लगाना, मैं समझता हूँ इन सब पे जो है वो इस अथॉरिटी के जरिए ज्यादा मौसर तौर पे काबू पाया जा सकेगा। अच्छा, तो इस अथॉरिटी में सर ऐसा नया क्या है जो कि FIA साइबर क्राइम नहीं कर पा रहा था, यानी इसकी जरूरत आखिर क्यों पड़ी, और आप भी इसको क्यों सराहा रहे हैं? हमारे देखने वाले भी समझना चाहेंगे। मैंने बताया कि अलग अथॉरिटी बना दी गई है, पावर्स और इख्तियारात सारे वही हैं, और नाम तब्दील कर दिया गया है। जब सवाल ये आता है कि ऐसी क्या जरूरत पड़ी, तो मैं समझता हूँ कि FIA जिन क्राइम्स पे काम करती है उनको अपने क्राइम पे जरूर काम करने दें, और ये अलग अथॉरिटी सिर्फ स्पेसिफिकली जो है वो साइबर के क्राइम्स के ऊपर काम करेगी, और मैं समझता हूँ कि ये ज्यादा मौसर तरीके से अपनी अलग हैसियत में काम कर सकेंगे। अच्छा, ठीक है। प्रोसीजर, तरीका कंप्लेंट्स दर्ज करने का वही सेम होगा जो कि पहले था, लेकिन जस्ट आप कह रहे हैं कि ये इसको एक अलग नाम देके बनाया गया, ऐसा ही है सर? जी 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 बिल्कुल। और देखिए, इसमें इसकी अलग अथॉरिटी होगी, इसका अलग DG भी होगा, और फिर रिस्पॉन्सिबिलिटी का जो है वो तयन हो सकेगा। तो मेरा ख्याल है कि ये साथ में यूनिट चलना और अलग आइसोलेशन में यूनिट चलना शायद हमारी जो कंप्लेनेंट्स हैं उनके लिए फायदे की बात है कि इसमें जो इसके माहिर हैं साइबर के, उन्हीं को इंडक्ट किया जाएगा। ये FIA से इसका ट्रांसफर नहीं होगा, बल्कि मैं समझता हूँ कि अलग अथॉरिटी और अलग लोग, और वो लोग जो इस फील्ड में माहिर हो वो आ जाते हैं, तो ज्यादा मौसर तरीके से हम लोगों की कंप्लेंट जो है वो हैंडल कर सकेंगे। ओके, आपका ये कहना है कि ज्यादा मौसर तरीके से कंप्लेंट्स हैंडल और टैकल हो सकती हैं। बहुत शुक्रिया अहमद चनाय साहब हमारे साथ मौजूद थे, तमाम साथ मौजूद हुआ। थैंक यू वेरी मच फॉर टेकिंग द टाइम आउट। मोहसिन साहब, तव्हां जो बि कॉमेंट आउं वठणु चाहींदसि त नेशनल साइबर क्राइम इन्वेस्टिगेशन एजेंसी, अहमद चनाय साहब चवंदा त जस्ट हिकिड़ी नई अथॉरिटी ठाही वई आहे ऐं हुनजो कमु बि साॻियो हूंदो, पर ॻाल्हियूं तमामु घणियूं थियनि पियूं, सवाल तमामु घणा उथनि पिया त हिन जी ज़रूरत छा आहे, ऑब्जेक्टिव छा आहे, त आई यू ऑल्सो ओके विद दैट हिकिड़ी नई शइ ठही आहे, ठीकु आहे, को मसइलो कोन आहे? बिल्कुलु इन जी हिमायत कयां थो, ऐं न रुॻो हिमायत कयां थो, मां सम्झां थो इहो हिननि खे काफ़ी देरि करे छॾी इहो इनिशिएटिव वठण में। हिननि खे घणो अॻे वठणु खपंदो हो, छाकाणि त पाकिस्तान में जेके साइबर क्राइम में हाणे ॾोह थियनि पिया, साइबर ॾोह जेके थियनि पिया, उन्हनि खे रोकण लाइ कुझु न कुझु ज़रूरत हुई। हाणे ॻाल्हि सॼी आहे त माना जेको सोशल मीडिया आहे, सोशल मीडिया इज़ वन पार्ट, साइबर क्राइम जो सोशल मीडिया हिकिड़ो पार्ट आहे। उनखां अलावा जेको इलेक्ट्रॉनिकली क्राइम थिए थो, बैंक फ्रॉड्स थियनि था, उन्हनि जे लाइ बि
काफ़ी शयूं हुननि जे लाइ ज़रूरत हुयूं, ट्रांज़ेक्शन थियनि थियूं, उन जे लाइ बि ज़रूरु हो। लेकिन इशू छा आहे, इशू छा पे आयो जंहिंजे करे ठही आहे? इशू इहो पे आयो त तव्हां दरख़्वास्त जेकॾहिं खणी वञो साइबर क्राइम में, हिकिड़ो आम माण्हू हलियो वञे, उन्हनि FI हिकिड़ा सुठा यूनिट ठाहियल हुआ, तव्हां हुते हलिया वञो या हुनजी ईमेल थ्रू या हुननि जी वेबसाइट थ्रू तव्हां सबमिट कयो त उन में महीना लॻी वेंदा हुआ उन केस खे प्रोसेस करण। प्रोसीजर ॾाढो पेचीदा आहे। ऐं तव्हांजी जेसिताईं सिफ़ारिश मौजूदु न आहे या तव्हां पैसा नथा ॾियो, तव्हांजी जेका दरख़्वास्त ते कार्रवाई कान थींदी हुई। त उन ऐं ॿी ॻाल्हि, रश बि तमामु घणो हो, हर माण्हू पियो करे, हुते जंहिंखे प्रॉब्लम अचे पियो उते करे, हुन सेल बि ठाहिया। इन्हनि जे करे जेको रश थियो ऐं हुन खां पोइ हुनजो प्रेशर वधियो ऐं हिन जो लोड वधियो, तंहिं करे हुननि चयो त भई हिनखे असां अलॻि सां ठाहियूं। हिकिड़ी सुठी ॻाल्हि बि थिए पई, सुठी ॻाल्हि थिए पई, ॿुधो आहे हिन खे कीअं इम्प्लीमेंट कंदा। हू चवंदा असां ज़िले लेवल ते थाणा ठाहींदासीं, त जीअं हर को माण्हू ज़िले ते बि हलियो वञे ऐं पंहिंजी दरख़्वास्त खे हुनखे प्रोसेस कराए ऐं हुनखे फॉलो कनि, ऐं लोकल माण्हुनि खे इख़्तियार हुजनि। ॿ शयूं ॾिसो लैला, ॿ शयूं बिल्कुलु ठीकु ॻाल्हि आहे, इहो थियणु घुरिजे। प्रॉब्लम छा थींदो हाणे हिन में मसइलो भाई इज़ नॉट वेरी क्लीन। प्रॉब्लम इहो थींदो त रियासत पंहिंजा हुनजे ख़िलाफ़ हुकूमत ऐं रियासत बिल्कुलु नेक्स्ट पॉइंट में मुझे जी हू पंहिंजे मुखालिफ़नि जे ख़िलाफ़ हिनखे इस्तेमालु कंदी। दैट्स फॉर 100% श्योर। जी पीका जो कानून आयो हो त हीअ बि तव्हां ईअं सम्झो पिया त हुकूमत पंहिंजे मफ़ाद जे लाइ इस्तेमालु करे, रियासत ऐं हुकूमत ॿई माशाअल्लाह ॿई हुकूमत पंहिंजे मुखालिफ़नि जे ख़िलाफ़ इस्तेमालु कंदियूं। हिकिड़ो आहे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन। फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन तव्हां डिफाइन करे छॾियो, वरी रीडिफाइन करण जी ज़रूरत आहे। तव्हां फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन एज़ पर कॉन्स्टिट्यूशन ऑफ पाकिस्तान सां डिफाइन करे छॾियो। माण्हू हर कंहिंजो ख़्यालु हुजे, तव्हांजो फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जेकॾहिं ज़िम्मेवारी सां आहे, तव्हां पंहिंजी रियासत बिल्कुलु ठीकु ॻाल्हि आहे, रियासत ऐं फ़ौजी इदारनि जे ख़िलाफ़ न ॻाल्हाइणु घुरिजे उन तरीक़े सां, पर हुनजी पॉलिसी ते त ॻाल्हाए सघिजे थो न। असांजी पॉलिसी एतिराज़ आहे, असांखे इदारनि सां हुननि जे मामलनि सां बिल्कुलु एतिराज़ कोन्हे। कंस्ट्रक्टिव क्रिटिसिज्म थियणु घुरिजे, भई हीअ पॉलिसी ठीकु न आहे, हिनखे हीअं न हीअं करणु घुरिजे, हिन में हर्ज कहिड़ो आहे। पर प्रॉब्लम इहो थियो आहे त तव्हां जेकॾहिं पॉलिसी ते बि एतिराज़ कयो था तॾहिं बि प्रॉब्लम थिए थो। पर जहिड़े तरीक़े सां PTI हुननि जे माण्हुनि इंतिशार पखेड़ियो आहे सोशल मीडिया जे थ्रू, जहिड़े तरीक़े सां हुननि क्राइम कया आहिनि सोशल मीडिया जे थ्रू, हुनजे लाइ ज़रूरु का न का पकड़णो घुरिजे। इहो कहिड़ो मादर पितर आज़ादी त कंहिंखे नथी ॾेई सघिजे त तव्हां जंहिंजो मर्ज़ी में पटकी धोड़ कयो, जंहिंजे ख़िलाफ़ तव्हां डीप फेक वीडियोज़ ठाहियो, तव्हां फेक वीडियोज़ ठाहियो ऐं हुनजी प्रोपेगेंडा हलायो, हुन में हज़ारनि में लखनि में हुनखे तव्हां करायो। माना जेको असांजो PTI जो जेको बानी आहे हुन लेवल ताईं कूड़ ॻाल्हायो वेंदो हो। पर इन्हनि शयुनि खे इहो सभिनी बराबरि तक़रीबन आहे, हू त वधीक हिननि में। असांजे फेसबुक सोशल मीडिया ते छा पियो सिंध जी, हाणे सिंध जे फोकस में अचूं, सिंध पर्सपेक्टिव में, त जेको अचे को सोशल मीडिया ते फलाणे अख़बार थो खोले पियो, को फलाणो मसइलो आहे, हुन फलाणे डीप वीडियो रखी छॾी, फलाणो माण्हू ठीकु न। ऐं ख़ासि तौर ते औरतुनि जे ख़िलाफ़ जेके क्राइम थियनि पिया सोशल मीडिया ते, इन खे मुंहिंजो ॾियणु तमामु ज़रूरी हो, इन जे लाइ इदारो ठाहिणु ज़रूरी हो। पर ॾिसो पावर बैलेंस पावर करण जी ज़रूरत आहे। एतिरो सवलो न आहे त तव्हां हिकिड़े असिस्टेंट डायरेक्टर खे ज़िले लेवल ते इख़्तियार ॾेई छॾियो ऐं पंहिंजी मर्ज़ी मनमानी करे न। हाउ डज़ इट इंश्योर त हिननि जो प्रोसीजर एतिरो पेचीदा न हूंदो ऐं जीअं FIS जे साइबर क्राइम में असां कंप्लेन दर्ज कंदासीं त महीननि जा महीना लॻी वेंदा, हिते सिफ़ारिश कमु न ईंदी, हिन जी छा गारंटी आहे? इन करे जॾहिं तव्हां डिस्ट्रिक्ट लेवल ते ऑफिस ठाहींदो त तव्हां वटि स्टाफ हूंदो। FI जो स्टाफ हर हंधि मौजूदु न आहे, पर तव्हां जॾहिं डिस्ट्रिक्ट लेवल ते हिन एजेंसी जा माण्हू ते मौजूदु हूंदा, उन वटि इख़्तियार हूंदा, उन वटि सिस्टम ते एक्सेस हूंदी, त हुनखे ऑडिबली एक्सेस करे, हीअं ॾिसो न एक्सेस सभिनी खे न आहे, हर ऑफिसर खे एक्सेस न आहे सोशल मीडिया ते। हू ब्रीच करे तव्हांजे हलाए वेंदा, तव्हांजे अकाउंट्स में तव्हांजे पासवर्ड्स खे हू ब्रीच करे हलाए वेंदा ऐं उन माण्हू खे चेक कंदा, पहिरियों नोटिस ॾींदा, घुराईंदा आहिनि, तरीक़ेकार जेको कानूनी आहे, भई तव्हांजे ख़िलाफ़ दरख़्वास्त आई आहे, तव्हां सोशल मीडिया ते फलाणे फलाणे माण्हुनि जे ख़िलाफ़ ई कयो आहे, तव्हां अचो असांखे जवाबु ॾियो। हुन घुराईंदा आहिनि, पोइ हू मैच कंदा आहिनि, पोइ शयूं थींदियूं आहिनि, पोइ सो ऑन एंड सो फोर्थ, इहे सभु शयूं थींदियूं थींदियूं मुंहिंजे ख़्याल में कानून तरीक़ा थींदा। हिन में ख़राबियूं थींदियूं, आई एम टेलिंग यू, हिन में ख़राबियूं थींदियूं, पर एज़ ए होल मां सम्झां थो इहो सुठो इक़दाम आहे, पर हिन खे रियासत अब्यूज़ न करे ऐं हुकूमत अब्यूज़ न करे। बल्कि इहो मेन पॉइंट आहे त छा रियासत इन NCCIA खे नेशनल साइबर क्राइम इन्वेस्टिगेशन एजेंसी खे पंहिंजे मफ़ाद जे लाइ इस्तेमालु करे सघे थी या न? इमदाद साहब, तव्हांजो छा ख़्यालु आहे? तव्हां हिमायत कयो पिया, हिकु नई एजेंसी जुड़ी चुकी आहे। जी इमदाद तमामु घणो अॻु हुजणु खपे। हा, ही वॾो इशू आहे, छाकाणि दुनिया सां गॾु न पिया हलो, दुनिया डिजिटल थी वई आहे ऐं ज़ाहिर क्राइम बि उन लेवल ते वञे, साइबर क्राइम। हाणे उन में उहा ॾिसो असां वटि नंढा नंढा इशू थियनि पिया। फर्ज़ कयो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम आहे, हाणे बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे नाले ते मैसेज था अचनि माण्हुनि खे ऐं वॾे क्राइम में नथो वञा। उहे माण्हुनि वीचारनि खे पूरे लुटे पैसा हुननि खां, कॾहिं इहो तव्हांजी कार निकिती आहे, कॾहिं इहो तव्हांजो प्लॉट निकितो आहे, माण्हू ग़रीबनि यतीमनि खे पूरे लुटे। किथे बि FIA में वञनि, FIA त हुनखे FIA वटि घणो आहे, FIA वटि एक्सपर्टीज़ कोन्हनि। ही ज़ाहिर आहे हिकिड़ो एक्सपर्टीज़ जेकॾहिं नियत इहा आहे
इन क्राइम खे ख़तम करणो आहे त पोइ एक्सपर्ट ज़ाहिर में इदारो ठाहिण खां पोइ हिन में प्रॉपर साइबर क्राइम जा एक्सपर्ट्स ईंदा ऐं उहे जीअं मोहसिन साहब ॿुधाए पियो बि हर ज़िले ते हिकिड़ो थानो ठहंदो त उहो हिकिड़ो बहितर शइ आहे। ॾिसो जीअं जीअं हालतूं चेंज थियनि थियूं उहे में ज़ाहिर रियासतूं जेके आहिनि उहो पंहिंजो जेको पंहिंजो स्ट्रक्चर आहे या पंहिंजो जेको कार्रवाई जो तरीक़ो आहे उहो चेंज करनि थियूं। जीअं असां वटि आम थाना हूंदा हुआ उहो CTD दहशतगर्दी वधी CTD जा थाना ठहिया। बिल्कुल ईअं हिननि शयुनि जी ज़रूरत आहे ऐं FI वटि उहा एक्सपर्टी कोन्हे। FI खे मां चौधरी एजाज़ एहसन उन्हनि जे नाले सां अकाउंट ठहियल आहे ट्विटर ते ऐं वॾे अरसे खां हुन ते अॼु ट्वीट थिया पिया हुनखे फोन कयो इमदाद अनवर मक़सूद सभिनी खां वधीक बदनाम आहे जी जी रिसेंटली तो चौधरी एजाज़ एहसन मूंखे ॿुधायो त भाउ मां FI खे लिखी थकी पियो आहियां मुंहिंजे नाले मां ट्विटर यूज़ ई नथो करे चौधरी एजाज़ एहसन हुन चयो त मां त लिखी थकी पियो आहियां FIR ख़तमु कोन था कनि। त हाणे FI वटि जेको पंहिंजो बर्डन आहे जेके ॿियूं जेके इन्वेस्टिगेशन्स थियनि थियूं उन्हनि खे या नंढिड़ो विंग आहे FI जो साइबर क्राइम जो उहो हुनखे ॾिसे उनजे करे हिकिड़ो बर्डन वधी थो वञे पियो। सो ही एक्सपर्टीज़ सां ऐं इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे मिसयूज़ न थियणु खपे। जीअं असां वटि पुलिस हर कानून खे मिसयूज़ करे थी FI वारा कनि था दायेदार कनि था मिसयूज़ न थियणु घुरिजे। बाक़ी ओवरऑल ही वेलकमिंग एजेंसी जेका ठही आहे ऐं जेकॾहिं सही प्रोसीजर थ्रू कमु करे पई त तमामु सुठी ॻाल्हि आहे। नाज़रीन ॿियो इशू तमामु अहम आहे जी जी इमदाद साहब इज़हार राय जी आज़ादी न मुतासिर थियणु घुरिजे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन न मुतासिर थियणु घुरिजे एब्सोल्युटली बिल्कुलु दुरुस्त फरमायो पिया तव्हां। सिंध हुकूमत डेडलाइन ॾेई चुकी आहे मोहसिन साहब इमदाद साहब त 10 मई ताईं जेके नॉन रजिस्टर्ड गाॾियूं आहिनि उहे पंहिंजी रजिस्ट्रेशन कराए छॾनि। जेकॾहिं 10 मई खां पोइ हू गाॾियूं रोड्स ते नज़र आयूं ऐं रजिस्ट्रेशन न थियल हूंदी त उन्हनि खे ज़ब्त कयो वेंदो। ही सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनामी प्रेस कॉन्फ्रेंस कई उन में ही तमामु घणियूं अहम ॻाल्हियूं कयूं आहिनि। बाक़ाइदा आवाम खे गुज़ारिश कई आहे न सिर्फ़ु एतिरो पर मंशियात खे वठी करे बि उन्हनि हिकिड़ो डाटा शेयर कयो आहे त 1022 FIRs 1.5 महीने में दर्ज थियूं आहिनि जंहिंजे नतीजे में 1500 लॻभॻि जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि ऐं स्कूल्स में जेको नशो या आइस वग़ैरह जो हले पियो उन ते बि तमामु घणो उन्हनि कमु कयो आहे ऐं ही वधीक कमिटेड आहिनि ऐं ही ड्रग टेस्ट बि कराइण वञनि पिया स्कूल्स में त उहो आसान रहंदो सिंध हुकूमत जे लाइ। स्कूल्स अलाउ कंदा स्कूल्स कोऑपरेट कंदा सिंध हुकूमत सां या न इन ते बि डिस्कस करणो आहे। सो स्टार्टिंग विथ यू मोहसिन साहब स्कूल कीअं कोन कंदा कोऑपरेट इलीगल क्राइम थिए पियो ड्रग टेस्ट न ड्रग जेको वापराए पियो शागिर्द क्राइम करे पियो हुनखे जेकॾहिं स्कूल हुनखे बचाए थो ऐं जेकॾहिं टेस्ट नथो करणु ॾे त दैट मीन्स त ड्यूटी अटकाव जो केस त थिए थो हुनजे मथां। हिकिड़ो ॾिसो हिकिड़ो कानून ठहियल आहे एंटी नार्कोटिक्स जा लॉस ठहियल आहिनि उनखे अलावा पाकिस्तान जे पीनल कोड में बि मनीषात वापराइण जे ख़िलाफ़ हिकिड़ो कानून ठहियल हुनजी सज़ा आहे। हुनजो कारोबार हुनजी स्मगलिंग हुनजी ट्रांसमिशन हुनजी ट्रांसपोर्ट हुनजो ॿिए खे ॾियणु विकिणणु वठणु कंहिं बि सेंस में ॾियणु वठणु ॾोह आहे वापराइण ॾोह आहे। इन मनशियात जेकॾहिं असांजे एलीट स्कूल्स में या ॿियनि स्कूल्स में इस्तेमालु थिए थो त पोइ त पुलिस बिल्कुलु मां त सम्झां थो त एक्साइज पुलिस खे एंटी नार्कोटिक्स फोर्स खे स्कूल में अंदरि घिड़ी वञणु घुरिजे। 236 किलो आइस 900 किलो हीरोइन यानी मां सम्झां थो ॾिसो मूंखे पोयां 15 साल में जेके बि एक्साइज जा वज़ीर हुआ उहे उन्हनि छापे कयो ऐं मनशियात हले पई ईअं पर हिन दफ़े जेकॾहिं 2-3 महीननि में फैब खां पोइ जेकॾहिं मनशा जे ख़िलाफ़ सिंध में ड्राइव हली आहे त मूंखे ॿुधायो के इनकार कयो आहे सभिनी सराही जो इज़हार कयो आहे त सुठी ॻाल्हि आहे मनशियात वापराइण जहिड़े तरीक़े सां इहे माफ़ियाज़ ज़िलनि में नंढनि शहरनि में ऑपरेट ऐं पोइ उहो सिर्फ़ु मनशियात जो कमु थोरी कनि था पोइ त उहो असलो बाणनि था अफ़गानिस्तान बाणनि पिया उन खां पोइ ॿियो क्राइम बि थिए पियो ऐं दहशतगर्दी बि थिए पई इहा असांजी मनी आहे मनशियात जी उहा दहशतगर्दी में घणे भाङे यूज़ थिए पई तंहिंजे करे ही इन्हनि ख़राबियुनि जो इन्हनि जे लाइ मां सम्झां थो तमामु सुठी पंहिंजो आहे या शुरूआति तमामु सुठी आहे सिंध में हिन खे कंटिन्यू रहणु घुरिजे। सिंध हुकूमत जेकॾहिं सरकारी कमु कयो आहे ऐं हिनखे पाड़ पटण ताईं टिल दी एंड जेको आहे हिनखे ख़तमु करणु घुरिजे इहो तमामु हिकिड़ो सुठो अमल आहे हिन सां सभु ख़ुशि थियनि मुखालिफ़ बि ख़ुशि थियो हूंदो आम माण्हू वालदेन सभु ख़ुशि थिया हूंदा तंहिंजे करे इहो जेको स्कूल वग़ैरह में तव्हां चयो आहे ड्रग टेस्ट इहो कराइणु घुरिजनि बहितरीन आहिनि ऐं ख़ुदि स्कूल वॉलंटियर बल्कि स्कूल खे त वॉलंटियर करणु खपे भई महिरबानी करे असां वटि अचो असां वटि ड्रग टेस्ट पर हिन जो मक़सदु इहो न आहे त तव्हां जेके शागिर्द जेके नौजवान आहिनि तव्हां हुननि खे जेको ड्रग वापराए उनखे तव्हां हणी अंदरि कयो जेल न ईअं न
बिल्कुल या काउंसलिंग जी जरूरत है इनके ये खत्म न दुरुस्त रवैयो इख्तियार करे, दुरुस्त रवैयो इख्तियार कजे जी काउंसलिंग कजे ऐं पोइ जेकॾहिं शागिर्दनि जे खे हिकिड़ो टेस्ट ॿियो आयो आहे ऐलान हिकिड़ो त बहाली मर्कज़ मुतासिर क़ाइम थियनि। थींदा त जी, उहे जी, जेके जी। जेके आदी आहिनि घणा मुजरिम जेके हिन खां बग़ैर रही नथा सघनि या जेके माण्हू वापराइनि था रिहेबिलिटेशन सेंटर्स कायम कया उन्हनि खे उन में हुजे तमामु सुठी शइ आहे इहो ई महज़ब मुआशरनि जो तरीक़ेकार इहो ई हूंदो आहे त मतलब इनखे- नॉन रजिस्टर्ड कास्ट जे लाइ जो भी इहो कदम खयो वियो आहे, इहा बि सुठी शइ आहे। हिते त ॾिसो न हिते त बादशाही आहे न हिते त शहरी नॉन कराईंदासीं हिकिड़े या न? जी हितां गाॾियूं खणी था अचनि ॿाहिरां महांगियूं ऐं उहे इम्पोर्ट थियनि थियूं न रुगो इम्पोर्ट थियनि थियूं पर कुझु गाॾियूं स्मगल थियनि थियूं पोइ हिते फॉर्मलाइज़ थी वञनि थियूं पुराणनि नंबर प्लेटनि ते वॾो हिकिड़ो सिस्टम आहे वॾो हिकिड़ो जान आहे। हाणे उहे वरी रजिस्टर न आहिनि कराईंदा, उहे वरी छा थींदो आहे उन्हनि खे कस्टम जे थ्रू उहो सॼो कराए ऐं उन खां पोइ हिते उनखे रजिस्टर कराईंदा आहिनि ऐं पोइ हुन में लखें रुपया करोड़ रुपया कमाईंदा आहिनि। त हाणे छा थींदो त जेका नॉन रजिस्टर्ड गाॾी आहे पर हिन में हिकिड़ो इशू आहे त जेके नॉन रजिस्टर्ड गाॾियूं हिकिड़ियूं अहिड़ियूं आहिनि जेके जाली नंबर प्लेट ते हलनि पियूं त उहो हुनजी स्कैनिंग कीअं थींदी उन्हनि खे कीअं रोकियो वेंदो इहो आहे। पर इहे जेके गैर रजिस्टर्ड गाॾियूं आहिनि इहे वॾे वॾे माण्हू ग़रीब माण्हू आम माण्हू न रखंदो आहे, मिडिल क्लास जो माण्हू जेको वीचारो पंहिंजे गाॾी में पूरो आहे उहो खणी हुन जे करे वठी बि छॾी तो अफोर्ड ई नथो करे सिंध सघे थो सरकार या ही ट्रैफिक पुलिस कीअं उनखे रोके सघंदा? एलीट क्लास आहे न वॾियूं गाॾियूं त बीहंदियूं कोन आहिनि मौजूद साहब। ब्यूरोक्रेसी मां हिकिड़ो वाक़ियो जेकर तव्हांखे हिकिड़ो मिंट ॾियो ओके त आई कैन असां टेल वटि यू 2 मिंट आहिनि, तमामु घणो घटि पर ॾाढो ॾाढो concise बहितरीन थी वाक़ियो सघे आहे थो। कल टियों ॾींहं जो वाक़ियो आहे जी इस्लामाबाद में हिकिड़ो गैंग बस्ट थियो आहे जिन जेके इस्लामाबाद मां 1500 गाॾियूं हुननि चोरायूं ऐं पोइ केपी में वॾे वॾनि ऑफिसरनि खे ब्यूरोक्रेट्स खे सियासतदाननि खे ऐं ॿियनि जेके अच्छा। पावर एलीट में माण्हू उन्हनि खे विकिरो कंदा हुआ ऐं ख़्वाहिश थींदी हुई पेशावर में ख़्वाहिश थी यार वो त कहिड़ी गाड़ी खपे? वो स्कॉटिश गाड़ी का नया मॉडल आया ब्लैक कलर की वो गाड़ी चाहिए ओ माय वो गॉड। ॿिए ॾींहं ते इस्लामाबाद में चोरी थींदी हुई केपी में पहुची वेंदी हुई वो दाऊद नालो हो उन गैंग जो ऐं उहो अरे आराम सां गाॾियूं चोरी उन हिकिड़े माण्हू जे गैंग 1500 गाॾियूं चोरी कयूं इस्लामाबाद मां ऐं उहे पोइ वरी वञी केपी जे एक्साइज सिस्टम में हुते हू थी वेंदियूं हुयूं उन्हनि माण्हुनि सां पुलिस मुक़ाबिलो थियो ऐं उन्हनि हिकिड़े ॿिनि IB जे ऐं पुलिस ऑफिसर खे मारियो तंहिंजे मुक़ाबले में हुनखे मारे छॾियऊं उन खां पोइ हुते इस्लामाबाद में काफ़ी सुकून थी वियो ठीकु आहे। त इहे जेके गैंग्स आहिनि इहे सभु एक्साइज डिपार्टमेंट सां मिली करे ओके ओके ॿियनि सां मिली करे कंदा आहिनि ठीकु आहे। उनखे Last minute हिन सां आहे काफ़ी फ़र्क़ु पवंदो काफ़ी फ़र्क़ु पवंदो। जी नाथ साहब तव्हां बि सम्झो पिया ऐं तव्हां सम्झो पिया त जेके शहरी आहिनि उहे बाक़ाइदा तौर ते कोऑपरेट कंदा, जेके नॉन रजिस्टर्ड कार्स आहिनि उनजी रजिस्ट्रेशन लाज़मी कराईंदा 10 मई ताईं। ॾिसो करणु खपे कानून जिथे बि लागू थिए उते शहरुनि की जो बिकॉज़ फर्ज़ आए आहे ॾींहुं आम शहरनि ऐं ट्रैफिक पुलिस जे विच में झेड़ा थींदा रहंदा आहिनि। जी जी प्लीज़ कंप्लीट करे जेको वठो। जेको जहिड़ो करण खे हथकड़ी जेको कानून लागू करण ते जे राह में रुकावट बणे उनखे हथकड़ी यानी थाणे में बंदि कनि चाहे उहो को ख़ान हुजे को चाहे चौधरी हुजे को वॾेरो हुजे जीअं मोसिक साहब ॻाल्हि कई सही। ही जेको नॉन कस्टम गाॾियूं अचनि थियूं स्मगल थी अचनि थियूं चोरी थी अचनि थियूं ज़ाहिर आहे वॾा माण्हू इस्तेमालु था कनि न So उनजे करे उहे रुकावट ॾियण जी कोशिशि कनि त जेकॾहिं ही फ़ैसिलो सिंध हुकूमत कयो आहे शजील राम मेमन साहब कयो आहे त उन जो अमल दरामद कराइनि उन्हनि खे वॾो हिन में रेज़िस्टेंस जेको आहे उनखे फेस करणी पवंदी पर चाहे मनशियात वारो मामिलो हुजे चाहे नॉन रजिस्टर्ड गाॾियूं या नॉन कस्टम पेड गाॾीज़ जो इशू हुजे गाॾियुनि जो इशू हुजे उनखे प्रॉपर तरीक़े सां उन्हनि खे कानून ते अमल कराइणु घुरिजे ऐं जेको नथो अमल करे जेको ट्रैफिक सिग्नल जेकॾहिं सभिनी खां वॾो वॾो सम्झो ईंदो आहे दुनिया में जी। ट्रैफिक सिग्नल जेको टोड़णु बिल्कुलु ट्रैफिक जा रूल्स टोड़णु छाकाणि उतां ई सॼो बुनियादु आहे जेकॾहिं असां वटि माण्हू नॉन रजिस्टर्ड गाॾियूं इस्तेमालु कनि था हिन जो मतिलबु आहे त उहा गाॾी किराए में बि इस्तेमालु थी सघे थी जेका गाॾी कंहिंजे नाले ते कोन्हे उन गाॾी जेकॾहिं कंहिं क्राइम में इस्तेमालु थी तव्हां कीअं पकड़ींदो उनखे इहो त हिकिड़ो ज़ाहिर आहे हिकिड़ो वॾो नेटवर्क आहे उनखे उहो रेज़िस्ट कंदो पर जेकॾहिं असांखे पंहिंजे मुआशरे खे कानून पसंदि मुआशरो बणाइणो आहे ऐं असांखे ॾोह ख़तमु करणा आहिनि त पोइ असांखे इन ते अमल कराइणो पवंदो। ठीकु आहे। हीउ बि हिकिड़ो चैलेंज ई आहे सिंध हुकूमत जे आॾो ऐं ॾिसूं था त हू ईंदड़ ॾींहंनि में हिन में कामयाबु थियनि था या न। जेके नॉन रजिस्टर्ड गाॾियूं आहिनि उन्हनि खे पंहिंजी रजिस्ट्रेशन कराइणी आहे 10 मई ताईं ऐं ईंदड़ ॾींहंनि में ख़बर पइजी वेंदी जेसिताईं जीअं हीअ डेट वेझो ईंदी त पोइ ख़बर पइजी वेंदी ऐं जेकॾहिं हू नथा कराइनि त ज़ाहिर आहे उन्हनि जी गाॾियुनि खे ज़ब्त कयो वेंदो। सो हिते ॾींदा असांखे इजाज़त, तव्हां सां मुलाक़ात थींदी सुभाणे। अल्लाह हाफ़िज़।